मुझो दोस्त गनी गानी मशहूर कानूनदान सैयद लाल शाह ॿिया खैरपुर नाथन शाह जा साथियो सहाफ़ियो मुख्तियार चांडियो साहब हबीब चांडियो मां केतिरनि जा नाला वठां ही मुंहिंजो शहर आहे ही सभु मुंहिंजा दोस्त ऐं भाइर आहिनि ही अवामी जमहूरी पार्टीअ जो काफ़िलो 16 मार्च ते लाड़काणे सखर खां शुरू थियो अॼु 5 ॾींहं ते शहीदनि जे शहर खैरपुर नाथन शाह में पहुतो आहे ही काफ़िलो समझे थो अवामी जमहूरी पार्टी समझे थी त सिंध जे तालीम पाण ई तबाह न थी आहे मुख्तियार चांडियो साहब सिंध जे तालीम खे हिकु साज़िश ते तबाह कयो वियो आहे असांजो हुक्मरान जाहिल ऐं नाअहल वॾेरो APA-MNA असांजी ब्यूरोक्रेसी असांजी SDO असांजो DO असांजो सेक्रेटरीट ताईं ही करप्ट ऑफिसर भर्ती करे 7-8 लख रुपए हिननि नौकरियूं खपायूं पीर मज़र 35,000 नौकरियूं खपायूं 6 लखे 7 लखे में उहा जांच पई थिए हिननि हथ वठी असांजे तालीम खे तबाह कयो आहे हिननि सरकारी तालीम खे इन करे तबाह कयो आहे त जीअं ग़रीब जो औलाद पढ़ी न सघे छो जे ग़रीब जो औलाद पढ़ंदो सुभाणे डिप्टी कमिश्नर थींदो जे ग़रीब जो औलाद पढ़ंदो सुभाणे पुलिस ऑफिसर थींदो ऐं ॿियनि खातनि में वेंदो हिन न उन करे प्राइवेट तालीम खे महांगो करे पंहिंजे वॾेरनि जे पुट खे बीकन ऐं सेंट बोनावेचर ऐं सिटी स्कूलनि में था पढ़ाइनि पर असांजे सरकारी स्कूल मुकमिल तबाह आहिनि सिंध में 20,000 स्कूल बंदि पिया आहिनि 20,000 साईं ही कूड़ था कनि त 7,000 स्कूल बंदि आहिनि 20,000 स्कूल बंदि पिया आहिनि 30 खां 40,000 उस्ताद ड्यूटी कोन था कनि उन्हनि खां ई पैसा था वठनि जे असांजी प्राइमरी तालीम तबाह थी वई त कीअं असांजा बहितरीन वकील पैदा थींदा कीअं डॉक्टर पैदा थींदा कीअं इंजीनियर पैदा थींदा हल छा आहे छा करणो आहे हल आहे हल हिकिड़ो आहे हल इहो आहे त सिंध जी वारसी तव्हांखे करणी आहे साईं सिंध जी मालकीन टोपीअ खे करणी आहे सिंध जी वारसीन अजरक खे करणी आहे तव्हां पंहिंजे ॻोठनि में स्कूल जा धणी थी बीहो स्कूलनि जो घेराव कयो उस्ताद नथो अचे उन ॾे वञो पाऊं ॿधो उनखे पेरे पओ असांजे बचनि जे मुस्तक़बिल जो सुवाल आहे उस्ताद तूं अचो असांजे ॿारनि खे तालीम ॾे इहे जे धणी थी बीहंदव त असांजी तालीम बचंदी न त असांजी तालीम कोन बचंदी सिंध खे साज़िश तहत तालीम हुनजी ख़तम करे गुंडागर्दी कल्चर पैदा करे ऐं सियासत इन्वॉल्व करे तालीम में असांजी तालीम तबाह कई वई आहे मां APA-MNA खे अपील थो कयां अवां खैरपुर नाथन शाह जे तालके जा जेकॾहिं हक़ीक़ी नुमाइंदा आहियो त स्कूलनि जा विज़िट कयो जिथे उस्ताद नथा अचनि उन्हनि खे पाबंद बणायो महिरबानी करे इहो सिफारिशी कल्चर बंदि कयो SDO खां पैसा वठणु बंदि कयो APA-MNO DO खां पैसा वठणु बंदि कयो पंहिंजूं सिफारिशी कल्चर बंदि कयो असांखे तालीम खपे ऐं असां तालीम वठंदासीं अवामी जमहूरी पार्टी 24 तारीख़ दादू पहुचंदी 26 तारीख़ मोरो पहुचंदी 9 अप्रैल ते हैदराबाद में हज़ारे माण्हुनि जो तालीमी जलसो थींदो 30 अप्रैल ते कराचीअ जे सिंध असेंबली जी आॾो अवामी जमहूरी पार्टी ऐं सिंध जा तालीम दोस्त सभु धरणो हणी सिंध असेंबली जी आॾो वेहंदा ऐं हुकूमत खे ॿुधाईंदा त तव्हांखे तालीम